नए सिंधु मां कैनाल कढण खिलाफ बुलंदी शाह करीम में सिंधी अदबी संगत पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी की हुई। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। सिंधी अदबी संगत शाख बुलंदी शाह करीम पारां चोलिस्तान 6 कैनाल खिलाफ बुलंदी शाह करीम प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिते मौजूद सिंधी अदबी संगत जे ज़िले राब्ता सेक्रेटरी एज़म भट्टी ऐं ॿियनि अदीबनि शाइरनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सिंधी अदबी संगत समूरी फिंद जे अवाम सां गॾु फिंद जे अहम मसइलनि जे हवाले सां ख़ासि करे फिंदू दरिया जे हवाले सां आउं सम्झां थो उहे फिंद दुश्मन मनसूबा फिंद जे कंहिं बि माण्हू खे दिली तौर ते क़बूल कोन रहिया आहिनि। सिंधी अदबी संगत हमेशह पंहिंजो चिटो मौक़िफ़ रखियो आहे फिंदू दरिया ते धाड़े खे असां सॼी फिंद कंहिं बि सूरत में क़बूल करण लाइ तयारु कोन आहियूं। जिते 6 कैनालनि जी आड़ में फिंद खे पाणी जे कतरे जे लाइ फिकाइण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। सिंधु ते 6 कैनाल कढिया पिया वञनि, उन्हनि जी पुरज़ोर मज़म्मत करियूं था ऐं मुतालबो करियूं था त उन्हनि जे फिलफोर कमु बंदि कयो वञे ऐं सिंध जे जापियो सिंधु दरिया सिंध खां न खसियो वञे। सिंधु दरिया सिंध जी शाहरग आहे ऐं उन खां सवाइ ज़िंदगी मुमकिन न आहे। असांजो ख़ितो एग्रीकल्चर सां तालुक़ु रखे थो, असांजो गुज़रान एग्रीकल्चर सां आहे। पखी पोखण खां वठी हर जीवत उनजो पाणी सां गुज़रान आहे ऐं पाणी खां सवाइ ज़िंदगी नामुमकिन आहे। पुरज़ोर मज़म्मत कंदे मुतालबो कयूं था त इहे फौरन पंहिंजा जेके ऐलान आहिनि इहे वापसि वरिता वञनि, न त असां एहतजाज खे वसी कंदासीं। कैमरा टीम सां गॾु उस्मान पंवर, KTN न्यूज़, बुलंदी शाह करीम।